जेके भगवान जे भक्ति सां जुड़ल हूंदा आहिनि न, उन्हनि ते ॾाढी वॾी ज़िम्मेदारियूं थी वेंदियूं आहिनि। उन्हनि जा कपिड़ा अच्छा थी वेंदा आहिनि, अच्छा वाइट कपिड़नि में हिकिड़ो बि नंढो सो दाग लॻी वेंदो आहे न त उहो अलॻि सां नज़र ईंदो आहे, हाईलाइट थींदो आहे। त जेके भगवान जे भक्तीअ में शामिल थी विया, जुड़ी विया, संतनि जी शरण में अची विया, भक्त बणिजी विया, सेवक बणिजी विया, विशेष ध्यानु ॾिजो सेवादारी, जेके अगरि सेवक बणिजी विया त उन्हनि जा कपिड़ा अच्छा थी विया भाई। पोइ अगरि केॾी महिल शराब जो हुन में दाग लॻो, केॾी महिल मांसाहार जो हुन में दाग लॻो, व्यभिचार जो दाग लॻो, त उहो दाग अलॻि सां नज़र ईंदो आहे। चओ राम। ऐं अगरि स्कूल जो ॿार, यादि रखिजो, तव्हां कॾहिं रस्ते ते वञो ऐं 4-5 स्कूल जा कोई ॿार वेही करे मस्ती कंदा हुजनि, उते कुझु शराब पीअंदा हुजनि ऐं कुझु बि ग़लति कम बि अगरि कंदा हुजनि ऐं स्कूल यूनिफॉर्म में हुजनि, असांजी नज़र वेंदी त उन ॿारनि खे त असां चवंदासीं भलो बुरो, पर उन जी स्कूल ड्रेस ॾिसी करे स्कूल जो बि ख़्यालु ईंदो आहे न, अरे हिन स्कूल जा ॿार अथई, चओ हरे राम, हिन स्कूल में पढ़ंदा अथई, हितां जा त सभु ॿार ईअं ई अथई, हाँ ये स्कूल ईअं ई आहे, चओ हरे राम। यूनिफॉर्म पातल हूंदी, यूनिफॉर्म न पातल हुजे त उहो ॿार कुझु बि करे, केवल उन ते ई उंगली खणजंदी, स्कूल ते आंच न ईंदी आहे। पर जेके सेवादारी सेवा सां जुड़ी वेंदा आहिनि, भक्त भक्ति सां जुड़ी वेंदा आहिनि, त उन्हनि खे यूनिफॉर्म मिली वेंदी आहे भगवान जे सेवा जी, सतगुरनि जे दर जी। उहे कुझु बि कंदा आहिनि त केवल उंगली उन्हनि ते न खणजंदी आहे, स्कूल ते बि उंगली खणजंदी आहे भाई। चओ हरे राम, हरे कृष्ण। त अगरि असां भगवान जा भक्त आहियूं, सेवादारी बणिजा आहियूं, त विशेष ध्यानु ॾियूं भाई, असांजो आचरण सही हुजे, सही हुजे। कई बार ईअं थींदो आहे कि माण्हुनि खे लॻंदो आहे मां जेको कयां थो कंहिंखे ख़बर ई कोन्हे, पर पूरी दुनिया खे ख़बर हूंदो आहे, भले साम्हूं उनखे कोई कुझु न चवंदो आहे, उनखे लॻंदो आहे मां जेको कयां थो बिल्कुलु सही आहे, कोई ग़लति न आहे। चओ हरे राम। मां हेॾे सेवा बि कयां थो ऐं हेॾे सत्संग ते बि वञा थो, हेॾे कीर्तन बि कयां थो, धुनियूं बि लॻायां थो, हेॾे सभु कुझु थो कयां, ऐं होॾे वञी करे मां बाज़ार में शराब बि थो पियां, त ख़बर न पवंदी माण्हुनि खे। चओ हरे राम। अरे भैया, ॿियनि खे ख़बर पए न पए, इंसाननि जी त ॻाल्हि छॾो, उहो मालिक त ॾिसे थो न, उहो प्रभु परमात्मा त ॾिसे थो न, उन्हनि जी त नज़र सभिनीनि हंधि आहे, उनजा CCTV कैमरा त पूरी दुनिया में लॻल आहिनि न। हिन कैमरे खां त वरी बि बची वेंदासीं असां, पर उन प्रभुअ जी अखियुनि सां कीअं बचंदासीं? ॻाईंदा आहियूं न, ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदोरा ॾिसंदो आहे। भगवान सभु था ॾिसनि भाई, केरु छा थो करे, सभिनीनि खे हिसाब किताब ॾियणो आहे। समय रहते असां संभलजी वञूं, ध्यानु ॾियूं भाई। एतिरो सरल बि न आहे कि असां भक्त बणिजी वियासीं, सेवक बणिजी वियासीं। ॾाढा फर्ज़ थींदा आहिनि, ॾाढा ई फर्ज़ थींदा आहिनि। उन्हनि जा गुण अलॻि हूंदा आहिनि, उन्हनि जी चाल अलॻि हूंदी आहे, उन्हनि जी वाणी अलॻि हूंदी आहे। जेके सेवादारी हूंदा आहिनि, हे आर्तवार जो सत्संग शाम जो बाबा भगत राम साहिब जन केवल सेवादारियुनि जे लाइ रखियो हुयो, केवल सेवादारी। हाँ, ॿी बि संगत लाभ वठे त ॾाढो सुठो आहे, पर ख़ासि उन्हनि शुरूआत कई कि सभु सेवादारी आर्तवार ॾींहुं फ्री हूंदा आहिनि, छुट्टी हूंदी आहे, त उहे सभु शामिल थियनि। शामिल थियण जो अर्थ छा आहे कि कुझु सत्संग ॿुधी वठनि। वैसे त उहे सभु सेवा में हूंदा आहिनि वीचारा, त सत्संग उन्हनि जे कननि में वञे कोन थो, ध्यानु ॾियनि कोन था, पोइ आचरण केॾी महिल ग़लति थो थी वञे। चओ हरे राम। विशेष ध्यानु ॾियूं भाई। या त पंहिंजो पाण खे असां सेवादारी न चवायूं, ऐं अगरि सेवादारी चवायूं था त उन्हनि जा गुण बि खणूं, उहो बि ज़रूरी आहे। या त न चवायूं भाई, छो जो असां हुजूं चाहे न हुजूं, प्रभुअ जे दर ते सेवा हलणी आहे, हा न। प्रभुअ जे दर ते सदाई सेवा हलणी आहे, सतगुरनि जे दर ते भक्ति सदाई हलणी आहे, कोई हुजे चाहे न हुजे। शरीर मटिजंदा वेंदा आहिनि, शरीर मटिजंदा वेंदा आहिनि, भक्ति उहो ई हूंदी आहे, सेवा उहो ई हूंदी आहे। अॼु असां करे रहिया आहियूं, कल्ह कोई ॿियो कंदो, तव्हां करे रहिया आहियो, वरी कोई ॿियो कंदो। पर अगरि हिकिड़ो लेबल लॻी वियो, हिकिड़ो ID कार्ड मिली वियो आहे असांखे सेवादारियुनि जो, त पोइ असांजो जीवन परिवर्तन थियणो खपे।
चओ हरे राम, चओ हरे राम। हरे कृष्ण। सेवादारी जी शान कि वो गुरुअ जे दर जी सेवा करे, प्रभुअ जे दर जी सेवा करे, संगत जी सेवा करे। वो गौशाला में नजर अचे तो सुठी ॻाल्हि आहे, मधुशाला में नजर अचे तो मधुशाला समझो था, हे पार्टी समझी वेंदी है न, ये पार्टी समझी वेंदी। मधुशाला के चइबो आहे, तव्हां सम्झो था के चइबो आहे? शराब जी दुकान खे, हाँ, जाते मजलिस हलंदी आहे, जाते गिलास टकराईंदा आहिनि न, ऐं जाते जीवन बि टकराइजी वेंदो आहे कंहिंसां न कंहिंसां, उनखे चइबो आहे मधुशाला, है न। शराब अंदर वेंदी आहे पर जीवन निकिरंदो वेंदो आहे, ख़त्म थींदो वेंदो आहे भाई। तो सेवादारनि जी, भक्तनि जी शान आहे कि उहे भक्तीअ जे स्थान ते ई नज़र अचनि। चओ राम।